सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां जॾहिं उन सच साईं जी रहमत खे ॾिसंदा आहियूं, सतगुरू जी शरण में वेंदा आहियूं, पोइ इन करे पोइ उनजे लाइ और सिर्फ़ु चवंदा आहियूं भई माना हिकु नज़र सां उन सभु कुझु पढ़ी वरितो ऐं वरी सभु कुझु पढ़ी करे उनजो तदारुक बि करे छॾियो, सभु करे छॾियो, त केॾे वॾे कमाल जी चीज़ आहे, केतिरो कुझु आहे। ऐं उहो सभु इन करे छाकाणि त हू पंहिंजे जीवन खे जीअंदा आहिनि, हुनजी ज़िंदगी उहा अमल हूंदी आहे। उहे एतिरा लफ़्ज़ कोन्हे चवंदा जेतिरो अमल कंदा आहिनि। उहो एतिरो त भरपूर हूंदो आहे जो उनजो कोई जवाब न हूंदो आहे। असां सचे साईं खे ॾिसंदासीं, भगत साहब खे ॾिसंदासीं, जेके भक्ति में बीहनि या सत्संग कनि, ऐं उहो सत्संग 6-8 कलाक नॉर्मल हले, पर साईं जेको माचके में भक्ति कई और तक़रीबन 40 कलाक सांधे हले, ऐं एतिरे वक़्त में हिकु माण्हू कोई उथण जे लाइ बि तयारु न हुजे त मूं तां इहो कोई लफ़्ज़ निकिरी वञे, इहो को ज्ञान समझ निकिरी वञे मुंहिंजी ज़िंदगी जो, उन में केतिरो शक्ति हूंदी, केतिरो ॻाल्हाइण हूंदो, केतिरो ज्ञान हूंदो, केतिरी ॼाण हूंदी। जेको हिकु लफ़्ज़ बि गवाइण न चाहे, पर अॼु ताईं कंहिंखां बि पुछंदासीं साईं जन छा चयो, भगत साहब छा चयो, कोई इहो न चवंदो उन्हनि छा चयो एतिरे ज्ञान खां बाद, सभु उनजी करणी ॿुधाईंदा, हिते आया हे कयऊं, जो नी अमल जे करे लफ़्ज़ रहिया ई न, सिर्फ़ु अमल ई अमल रहियो। ऐं असां पंहिंजे जीवन खे ॾिसंदासीं, असां में लफ़्ज़ घणा हूंदा नी, ॻाल्हियूं घणियूं हूंदियूं नी, अमल एतिरो न हूंदो आहे। बसि ॿिन्ही हू कंदा घणो आहे, ॻाल्हाईंदा ॻाल्हाईंदा। ऐं जेकॾहिं संसारी तरह ॾिसूं, असां में उन्हनि में इहो फ़र्क़ु आहे, उन्हनि जो जीवन जेको रहियो हू ॿियनि जे लाइ वकील हूंदा ऐं पंहिंजे लाइ जज हूंदा। असां जेके आहियूं संसार में रहंदड़, उहे पंहिंजे लाइ वकील हूं, ॿियनि जे लाइ जज। बसि ॿिन्ही में एतिरो फ़र्क़ु आहे। असां संसार में जेके बि रहंदा आहियूं, असां पंहिंजे लाइ वकील हूं, ॿिए जे लाइ जज। भई काई बि ॻाल्हि असां ते अचे, असांजे बारे में हुजे, हिकदमि सफ़ाइयूं एतिरियूं ॾियणु शुरू कंदासीं भई असां बिल्कुलु सही आहियूं, साम्हूं वारो ग़लति आहे, असां इहा ग़लती कई न आहे, असां ग़लति आहियूं ई न, असां बिल्कुलु परफेक्ट। छड़ो कोई नालो खणे या कोई छड़ो ओचितो कोई काई ॻाल्हि करे, कोई इल्ज़ाम ॾिए, छड़ो ॻाल्हि करे, हिकदमि एॾियूं सफ़ाइयूं ॾींदासीं भई असां जहिड़ो को आहे ई न। पंहिंजी थोरी ॻाल्हि ते वकील वांगुरु एतिरियूं सफ़ाइयूं करे ॾींदासीं, सॼो क्लियर करे रखंदासीं। ऐं ॿिए जे लाइ असां हिकदमि जज थी वेंदा आहियूं। ॿिए जी थोरी कोई ख़ामी हुजे, थोरी काई गिला हुजे, हुजे न हुजे, छड़ो असां कंहिंखे सम्झूं, हिकदमि सभु इल्ज़ाम ते इल्ज़ाम एतिरा ॾेई छॾींदासीं भई इहो बिल्कुलु ग़लति आहे, बिल्कुलु जेको आहे, अहिड़ी करे ॿिए जे लाइ जजमेंट उते पास करे छॾींदा। ॿिए जे लाइ असां जज बणिजी वेंदा आहियूं, पंहिंजे लाइ वकील बणिजी वेंदा आहियूं। तंहिंजे करे असांजे जीवन में हक़ीक़त में एतिरो सुधारो ईंदो न आहे। छाकाणि जेसि ताईं असां ग़लति खे ग़लति सम्झंदासीं ई न,
त पोइ सुधारो कीअं ईंदो? सुधारो तॾहिं ईंदो जॾहिं असां ग़लति खे ग़लति सम्झूं, यार हे मूं में ग़लती आहे, असां छॾींदासीं। पर ग़लती खे असां ग़लती न सम्झूं, पाप खे पाप ई न सम्झूं, ख़ामी खे ख़ामी न सम्झूं, अञा उनखे ख़ूबी सम्झूं, चङो सम्झूं, त छा थींदो? सुधारो कॾहिं अचिणो ई न आहे। तंहिंजे करे पंहिंजे लाइ जेको वकील बणिजी वेंदा आहियूं, असां सुधारो न करे सघंदा। ऐं ॿिए जे लाइ जेको जज बणिजी वेंदा आहियूं, भई उहो ई ग़लति आहे, तंहिंजे करे कॾहिं असां ॿिए खे सम्झी न सघंदा आहियूं, ॿिए जो गुण खणी न सघंदा आहियूं। जॾहिं ॿिए खे चङो सम्झंदासीं न त कंहिंजी चङाई खणंदासीं कीअं? तंहिंजे करे असां मार खाई वेंदा। पर जॾहिं असां उन सचे साईं, उन संतनि महात्माउनि खे ॾिसंदासीं तो हिकदमि अलॻि हूंदा आहिनि। हू ॿिए जे लाइ वकील हूंदा आहिनि, पंहिंजे लाइ जज हूंदा आहिनि, बिल्कुलु उबतो कमु हूंदो आहे। पंहिंजी ख़ामी थोरी बि ॾिसण में आई और हिकदमि पाण कढी करे ॿाहिरि कढंदा, कयो हुजे ई न। असां ॾिसंदा आहियूं जॾहिं अरदास कंदा आहियूं तो अरदास में चवां किनो आहे, केझो आहे, पापी आहे, बुछड़ो आहे, अलाए केॾा केॾा ॻण वेंदा आहिनि। जॾहिं पापियूं किना हूंदा कोन, जॾहिं चवंदा इन जे पोइ त ॿियो लाजिक न हूंदो आहे। उन अरदास जे पोइतां सिर्फ़ु मक़सदु हिकिड़ो हूंदो आहे। जैसे चवंदा आहियूं मां पापी आहियां, गुनाहगार आहे, ख़राबु आहे, इन जो मक़सदु इहो न आहे कि मां एॾो पापी गुनाहगार आहियां, अहिड़ो कुझु बि न आहे। इन जो मक़सदु आहे भई जेकॾहिं असां कॾहिं पाण खे पापी ऐं गुनाहगार चवंदा बि आहियूं त पोइ उनजो मक़सदु आहे अगरि पंहिंजो पाण ते नज़र थोरो कोई गुनाह या ग़लती ॾिसण में ईंदी त ओह इहा तो में ग़लती आहे, पंहिंजी ग़लती यादि हूंदी, असां उहा कढी करे ॿाहिरि छॾाए छॾींदासीं, असां सदाईं साफ़ु सुथरा बहितर रहंदासीं, सदाईं चङा रहंदासीं।